सिंध में हायर एजुकेशन कमीशन ऐं मातरे इल्मियुनि जे वाइस चांसलरनि जी चूंड कंदड़ सर्च कमेटी मुकमल तौर ते गैर फ़ाल बणिजी वई आहे, जंहिं करे सूबे जी 12 यूनिवर्सिटियूं मुस्तक़िल वाइस चांसलरनि खां महरूम बणियल आहिनि। कराची यूनिवर्सिटी, बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी लियारी, IBA यूनिवर्सिटी सखर समेत आला तालीम ॾींदड़ ॿियनि मुख़्तलिफ़ 12 मादरे इल्मियुनि में डिघे अरसे खां वक़्ती वाइस चांसलर मुक़रर थियल आहिनि। सखर, हैदराबाद ऐं मीरपुर ख़ासि जे तालीमी बोर्डनि जा सरबराह बि वक़्ती चेयरमैन तौरु ज़िम्मेवारियूं निभाए रहिया आहिनि। वरतल जाइज़े मूजिबि सिंध जे 50 ख़ानगी ऐं सरकारी यूनिवर्सिटियुनि जे मामलनि जी निगरानी लाइ जोड़ियल सिंध हायर एजुकेशन कमीशन 3 महीननि खां गैर फ़ाल बणियल आहे। ज़रियनि जो चवणु आहे त कमीशन जो 2 भेरा चेयरमैन रहंदड़ डॉक्टर आसिम हुसैन जो मुदो जनवरी महीने में मुकमल थी वियो हो, जंहिं बाद सिंध सरकार पारां कानून में तरमीम आणे खेसि 30 चेयरमैन मुक़रर करण जूं तयारियूं अञा हलंदड़ ई हुयूं त कुझु शख़्सियतनि पारां मामिलो अदालत में खणी वञण ऐं हाई कोर्ट पारां स्टे ॾियण सबबि हिन वक़्तु सिंध हायर एजुकेशन कमीशन बिना चेयरमैन जे हली रही आहे, जॾहिं त सिंध हेक जे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर वारो मामिलो पिणु रोलड़े जो शिकार बणियल आहे। साॻे वक़्तु सूबे जी 25 सरकारी यूनिवर्सिटियुनि जे वाइस चांसलरनि जी चूंड कंदड़ सर्च कमेटी पिणु डॉक्टर अब्दुल कदीर राजपूत जो मुदो मुकमल थियण बैदि डावाडोल जो शिकार बणियल आहे। सिंध काबीना 1 महीनो अॻु सिंध हेक जे चेयरमैन डॉक्टर आसिम हुसैन खे सर्च कमेटी जो चेयरमैन मुक़रर करण जी मंज़ूरी त ॾिनी हुई, पर सिंध असेंबली मां ज़रूरी तरमीम न थियण सबबि सर्च कमेटी मुकमल तौर ते गैर फ़ाल बणियल आहे। सर्च कमेटी गैर फ़ाल बणियल हुजण करे सूबे जी 12 यूनिवर्सिटियुनि जा वाइस चांसलर ऐं 3 तालीमी बोर्डनि जा चेयरमैन मुक़रर न थी सघिया आहिनि। सिंध हुकूमत पारां बेनज़ीर भुट्टो लियारी यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर अख्तर बलोच खे 45 ॾींहनि जी जबरी मोकल ते रवानो करण बैदि अमजद सराज मेमण बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी लियारी जो वक़्ती वाइस चांसलर मुक़रर थियल आहे। बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काने जी वाइस चांसलर डॉक्टर अनीला अताउर रहमान खे बि 45 ॾींहनि जी जबरी मोकल ते रवानो कयो वियो आहे, जंहिं बैदि हाकिम बबड़ो खे वक़्ती वाइस चांसलर तौरु ज़िम्मेवारियूं निभाइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अहिड़ी तरह मई 2019 खां वठी सैयद मीरा मोहम्मद शाह IBA यूनिवर्सिटी सखर जो वक़्ती वाइस चांसलर मुक़रर थियल आहे। लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर वारो उहिदो इकराम हुजण मेहरान इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में डॉक्टर ताहा हुसैन, नुसरत भुट्टो यूनिवर्सिटी सखर में शहजाद सलीम, जना सिंध मेडिकल यूनिवर्सिटी में डॉक्टर शाहिद रसूल, कराची यूनिवर्सिटी में डॉक्टर नासरा खातून, शहीद अल्लाह बख्श यूनिवर्सिटी ऑफ आर्ट्स में भाई खान शर ऐं शहीद बेनज़ीर वेटरनरी यूनिवर्सिटी सकरंड में अहमद सुल्तान वक़्ती वाइस चांसलर तौरु मुक़रर थियल आहिनि। अरोड़ यूनिवर्सिटी ऑफ आर्ट्स में वाइस चांसलर वारो उहिदो बि ख़ाली पियल आहे। अहिड़ी तरह मजमूई तौर ते सूबे जी 12 मादरे इल्मियुनि में मुस्तक़िल वाइस चांसलरनि जी मुक़ररी थियल नाहे ऐं वक़्ती वाइस चांसलर उहिदनि ते वेठल आहिनि, जंहिं करे यूनिवर्सिटियुनि में इंतिज़ामी ऐं माली वहिंवार रोलड़े में पियल आहे। अहिड़ी तरह 3 तालीमी बोर्डनि जा चेयरमैन बि मुस्तक़िल मुक़रर न थियण सबबि वक़्ती चेयरमैन इंतज़ाम संभाले रहिया आहिनि। इन हवाले सां वरतल जाइज़े में पतो पियो आहे त हैदराबाद तालीमी बोर्ड जे चेयरमैन जी इज़ाफ़ी चार्ज बरकत हैदरी हवाले थियल आहे। नवाबशाह में फारूक शाह वक़्ती चेयरमैन मुक़रर थियल आहे, जॾहिं त सखर तालीमी बोर्ड में वक़्ती चेयरमैन मुश्तबा शाह खां मुस्तक़िल मुक़ररी लाइ इंटरव्यू बि वरितो वियो आहे, पर संदसि मुक़ररी जी अञा ताईं बाज़ाब्ता मंज़ूरी नाहे ॾिनी वई। सिंध हुकूमत खे घुर्जे त मादरे इल्मियुनि तोड़े तालीमी बोर्डनि में क़ाइदनि मूजिबि वाइस चांसलर ऐं तालीमी बोर्डनि जा सरबराह मुक़रर कया वञनि, जीअं आला तालीम जे निज़ाम में बहितरी अचण सां गॾु उस्तादनि ऐं ॿियनि मुलाज़िमनि जा मसइला हल थी सघनि। शाहिद मीरानी, टाइम न्यूज़, कराची।